अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था सोबो देरो का ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सोबो देरो वेझो ॻोठ निवाड़ो शरीफ़ जे रहवासी खे अगवा करे क़ैद करण जी वीडियो वायरल थी वञण खां पोइ आज़ाद थियल भूरल ओठे मीडिया वारनि अॻियां एहतिजाज कंदे दावो कयूं त हिकु हफ़्तो अॻु राति जो निवाड़ो शरीफ़ लिंक रोड ते मोटरसाइकिलनि ते सवार 5 हथियारबंद गुलाम मुस्तफ़ा उर्फ़ मुस्तू ओटो ऐं ॿिया मुखे अगवा करे सोबो देरो तालुके जे कचे में सिंधु दरिया जे इलाइक़े हिकु वण हेठां टंग में ज़ंजीर हणी वण सां ॿधे छॾियो हुयो। हुन चयो त मुस्तफ़ा उर्फ़ मुस्तू ओटो मुंहिंजे अगवा ऐं क़ैद करण जी वीडियो करे मुंहिंजे भाइरनि ऐं दोस्तनि ॾांहुं मोकिले ॾिनी त पैसा ॾेई हिन खे आज़ादु करायो। हुन चयो त असांजे ॻोठ जो मोज़िज़ माण्हू इम्तियाज़ अली हतार 4.5 लख रुपयनि जो चेक ॾेई मूंखे हुन जे चंबे मां आज़ादु करायो। जॾहिं हुन खां अगवा बाबति पुछियो वियो त हुन चयो त मुस्तफ़ा ओटे सां असांजो अज़ीज़ आहे। हुन खां कुझु पैसा मां कुझु ॾींहंनि लाइ वरिता हुया। जॾहिं मां सऊदी अरब खां ॻोठ आयुसि त चङनि जे रूबरू पैसनि जो फ़ैसिलो कराए व्याज समय ते हिन खे पैसा ॾेई छॾिया हुआ ऐं हुन चयो त कुझु ॾींहं गुज़रिया त हिकु हफ़्तो अॻु मूंखे बेगुनाह अगवा करे ज़बरदस्ती 4.5 लख रुपयनि जो चेक वठी आज़ादु कयो वियो ऐं क़ैद कयल जे कचे मां वीडियो वायरल कई वई। हुन दायो हो त केतिरनि ई केसनि में रूपोश आहे, मूंखे हुन मां जान जो ख़तरो आहे। हुन IG सिंध SSP खैरपुर खां घुर कई त रूपोश ॾुआरी पारां अगवा करे क़ैद करण ऐं पैसनि जो चेक वठी आज़ादु करण जो नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जो नालो आहे भूरला आज़ाद जो वठी आहियां। पर जीअं त हफ़्तो खनि थींदो मूंखे गुलाम मुस्तफ़ा वठी मुस्तू वठी निवाड़ो स्टाफ खां राति जो 11:30 या 12 बजे मूंखे अगवा कयईं जी, जंहिंमें हुनजो भाउ आन बूटी हुयो उते उन जी ॾाढ ते मूंखे अगवा कया। अच्छा शरीफ़ मोहम्मद शरीफ़ बूटी जीअं त मोटरसाइकिलनि ते 5 ॼणा आया मूंखे खयनि सिधो कचे दरिया जी वट ते उते मूंखे जंजीरनि सां ॿधे क़ैद करे मुंहिंजी वीडियो ठाहे ऐं संगत साथ ॾे माण्हुनि ॾे मुंहिंजे भाइरनि ॾे मोकिले त बाबा हे मूं वटि अगवा आहे ऐं हिन जा हेतिरा पैसा ॾियो त मां हिनखे छॾंदुमि न त मां हिनखे मारींदुमि। हू केतिरनि ई ॾोहनि में घुरबल आहे, चोरियनि में, पुलिस मुक़ाबलनि में, अगवा जे केसनि में